अदा मल्हार गोठ अची वञे त ॿई ॼणियूं हिते अची दुआ खणंदियूं। शादी खां अॻु में? चरी थी वई छा? शादी खां अॻु में ॿई गॾु कीअं था अची सघूं? रात जे वक़्तु दुनिया खां चोरी हिते अची सघूं था न। ही जहान फानी आहे। माण्हू मिस्कीननि जो हक़ था खाइनि, उन्हनि ते ज़ुल्म था कनि, नफ़रतूं ऐं झेड़ा था कनि। हिन मुख़्तसिर ज़िंदगी में इहो सभु कीअं था करे वठनि? माण्हुनि जे दिलि मां खुदा जो ख़ौफ़ ई ख़तम थी विया चांडुकी। जनाज़नि खे कुल्हो ॾींदे हुननि खे डपु ई नथो थिए त हिकु ॾींहुं पंहिंजी खट के भी केरु अची कुल्हो ॾेई इते ई छॾे वेंदो। ऐं ख़बर अथई मूमल, ही दुनिया मकाफ़ात अमल जे कानून ते बिठल आहे। मकाफ़ात अमल समझी थी न? जेड़ी करणी तेड़ी भरणी। इन ई कानून में त धुती फापुल फाती थई। ख़बर अथम, पर मूंखे नथो लॻे त खान बहादुर काका सावण जी शादी कराईंदो। ईअं ई मज़ाक में चई छॾियो ने। छॾ इन ॻाल्हियुनि खे, अच त देर थी वई। हाँ, देर थी वई। पोपट चिबड़ के मंझंदि जी मानी ते ढव ते ॾिनी आई न? दादा मानी त चिबड़ खां नखे सुबुह शाम ढव ते थो ॾियां, पर ख़बर नाहे त अलाए छो तंदूर जी हमरा त तोव थे अलाए कहिड़ियूं पायूं अंदर में अथसि। तो छेड़ियो हूंदुसि उबता सबता पुछा करे। हा दादा ईअं बि आहे, कुझु मां बि चेड़ाईंदो आहियांसि त जीअं हिनजी तबियत ख़ुशि रहे, पर चिबड़ खान हूअं ई चीगम वांगुरु चंपड़ी थो पए। पोपट उमिरि जे लिहाज़ सां जीअं माण्हू कुराड़ो थींदो न, ईअं हुनखे चिड़ वधीक थींदी आहे। पोपट चिबड़ त सूरनि मथां सूर ॾिठा, ऐं इहो मुसलसल जेको आहे न हू के थो काटींदो थो अचे। दादा भला इहो त ॿुधा, हिन जे ॿारनि जी का ख़बर चार पई? पोपट सुठो हिन में थी त तूं पंहिंजे चपनि खे हाणे चुप जी मर हणी छॾ, ऐं कंहिंखे बि इहा भुणक न पए त का असां चिबड़ सां रिआयत कई आहे, ऐं सफ़ा गुंगो थी वञे। जे कंहिंखे वञी ख़बर पई न त पोइ तुंहिंजो मुंहिंजो जीअण महाल आहे। इन्हीं ॾाॾे जी ॻाल्हि ते एतबार कजे या न? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। आहे त इहो ॾाॾो सौंसे तो ने पिजार खान जो चमचो। छा कजे छा कजे छा कजे? चिबड़ खाना अॼु मां तोखे अहिड़ी ख़बर ॿुधाइण आयो आहियां जो ॿुधी दिलि ठरी पवंदई। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।